नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त जुडो में ख़बर ॾींदा जुडो में वापारी खां फुर कंदड़ ॾोहारियुनि खे जुडो पुलिस मीडिया आॾो ज़ाहिर करे छॾियो। एसएचओ जुडो फरमान अगीम पुलिस स्टेशन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तकरीबन 4:30 बजे धारे 3:30 बजे धारे दा फुल थी आहे पंहिंजो आहे असांजा फरियादी आहिनि नाले अबू बकर कमो बसर जो वापारी है। असल में अल्लाह हबीब बैंक आहे कोट गुलाम इन में जुडे जी हयात खासकेली में उतई खां हू 6,30,000 रुपया कढाए पे आयो। कढाए जेॾी महिल असांजे पीएस जुडे जी हद में आयो त नागोरी चौक ते ॿ जेके जवाबदार बीठा हुआ उन्हनि पिस्टल जे ज़ोर ते उन खां उहा पेमेंट फुरी पेमेंट जेका असां उन खां फुरे ऐं जेको तो फरार थिया। एम टाइम ते असांजो फाइटर्स मोबाइल ऐं मोबाइल ऑफिसर पुलिस ऑफिसर असीं सभु ऑन रोड वार थी छाजे करे सूमर जे ॾींहं जे असां वटि जेको तो पिड़ी जी ॾींहुं हूंदो आहे इन करे सभु पिकटियूं बि लॻल हूंदियूं आहिनि। उन खां पोइ असां बर वक़्ति इहा कार्रवाई करे रोशनाबाद लॻ मेन रोड ते असां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ही टोटल रक़म जेका उहा बरामद करे वरिती। जवाबदार जेको नाले अली रज़ा शाह ऐं महरम मीराणी आहे ही जेकमाबाद जो आहे। जेको रज़ा शाह आहे उहो पंगरियो डिस्ट्रिक्ट बदीन जो आहे। उन्हनि खां असांजी रिकवरी थी वई। ॿियो 2019 में जेको असांजो हिकिड़ो गुनाह नंबर आहे जेको सेम अहिड़ी वारदात थी हुई हयात खासकेली मां पैसा कढाए जेको सिटी मां ई पुर थिया हुआ। उन केस में बि फिरियादिन जेको तो जवाबदारनि खे सुञातो आहे। उन केस जी इन्वेस्टिगेशन जारी आहे। जीअं बि अगराई थी त तव्हां सां राब्तो कंदासीं जी। ऐं 2 पिस्टल बि असां रिकवर कया आहिनि ऐं पेमेंट रिकवर कई आहे ऐं वधीक जवाबदारनि खां अञा वधीक जेके क्राइम थिया आहिनि उन्हनि जी डिस्ट्रिक्ट लेवल ते उन्हनि खां जेको सो इन्वेस्टिगेशन जारी आहे जी। सही इन जेका बैंक हयात खासकेली में इन मां ही 6 चक्कर वारदात थी है। तव्हां इन जी भी जांच कजो। इन बैंक में कोई इंफॉर्मेशन तो कोन थो ॾिए साईं? उन जी बि असीं जांच कयूं था छो जी भारी रक़म हुई तकरीबन 6,30,000 5 लख पहिरीं बि जेका फुर थी हुई 2019 में उहा तकरीबन 5 लख जी फुर आहे त उन ते बि असीं वेंदासीं। हाणे जवाबदार आया आहिनि रिमांड वरितो आहे। इन्वेस्टिगेशन इंशाल्लाह हाणे शुरू कई अथऊं। अल्लाह बेहतर कंदो। जेका बि हूंदी उहा वरी इंशाल्लाह तव्हां सां शेयर कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।